अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो गुलशेर टगड़ा आहे। अॼु मुंहिंजो मौज़ू आहे सेलिएंट फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान 1973। 1973 वारे आइन में नुमाया ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि। पहिरियां ॾिसूं त आइन जी माना छा आहे। सेट ऑफ रूल्स एंड रेगुलेशंस ऑन विच अ स्टेट रन्स। क़ाइदनि ऐं कानूननि जो हिकु अहिड़ो सेट जंहिं तहत हिकु रियासत हले। 1973 वारे आइन में 280 आर्टिकल आहिनि ऐं 7 शेड्यूल आहिनि। हाणे ॾिसूं था त हिन में नुमाया कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। पहिरीं जेका हिन में नुमाया ॻाल्हि आहे उहा आहे रिटन कॉन्स्टिट्यूशन, यानी पाकिस्तान जो आइन लिखत जी सूरत में मौजूदु आहे, हिकु किताबी सूरत में असां वटि मौजूदु आहे। ॿियो नंबर जेका हिन जी नुमाया ॻाल्हि आहे उहा आहे रिजिड कॉन्स्टिट्यूशन। अमेंडमेंट प्रोसीजर इज़ वेरी डिफ़िकल्ट। पाकिस्तान जे आइन में हेसिताईं 26 तब्दीलियूं थी चुकियूं आहिनि, पर जेको तब्दीली वारो अमल आहे उहो इंतहाई ॾुखियो आहे। आसानी सां पाकिस्तान जे आइन में तब्दीली नथी करे सघिजे। इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी। पाकिस्तान जे आइन मुताबिक़ असां वटि हिकिड़ी आज़ाद अदलिया आहे, जंहिंजो ज़िक्र 175 नंबर आर्टिकल में कयो वियो आहे। चौथे नंबर ते आहे त फंडामेंटल राइट्स। 8 आर्टिकल खां वठी 28 आर्टिकल ताईं। हाणे ही जेके 20 आर्टिकल्स आहिनि इन्हनि में बुनियादी हक़नि जो जेको ज़िक्र थियलु आहे। 5 नंबर में चए थो त रूल ऑफ लॉ। द लॉ इज़ सुप्रीम एंड द लॉ सेज दैट ऑल द सिटीज़न्स ऑफ पाकिस्तान आर इक्वल। कानून जी हुकुमरानी मुल्क में हूंदी, कानून सभिनि खां मथां आहे ऐं कानून जी नज़र में सभई पाकिस्तानी जेके आहिनि उहे बराबरि आहिनि। 6 नंबर ते आहे त सिंगल मेंबरशिप। A person can be a member of Senate or National Assembly in one time। हिकिड़ो मेंबर जेको हूंदो हिकिड़े वक़्त में या तो उहो नेशनल असेंबली जो मेंबर थी सघंदो या त सेनेट जो मेंबर थी सघंदो। ऑफिशियल लैंग्वेज। हाणे पाकिस्तान जे आइन मूजिबि ऑफिशियल लैंग्वेज जेका असांजी हूंदी उहा अंग्रेज़ी हूंदी, जॾहिं त नेशनल लैंग्वेज जेका हूंदी मुल्क जी उहा उर्दू हूंदी। नंबर 8 ते चए थो सॉवरेनिटी ऑफ अल्लाह। Laws should be made according Quran and Sunnah। जेके मुल्क में कानून ठाहिया वेंदा उन्हनि कानूननि खे ठाहिण वक़्तु क़ुरान ऐं सुन्नत खे अॻियां रखियो वेंदो। 9 नंबर ते चए थो त बाय कैमरलिज़म। देयर विल बी 2 चैम्बर्स, सेनेट एंड पार्लियामेंट। मुल्क में 2 जेके चैम्बर्स हूंदा, हिकिड़ो सेनेट हूंदो, ॿियो नेशनल असेंबली हूंदो। 10 नंबर ते चए थो त पार्लियामेंट्री सिस्टम। PM will be the head of government and president will be head of state। रियासत जो जेको अॻवान हूंदो उहो सदर हूंदो, जॾहिं त हुकूमत जो जेको अॻवान हूंदो उहो वज़ीर आज़म हूंदो। 11 नंबर ते आहे माइनॉरिटी। माइनॉरिटी इज़ गिवन प्रोटेक्शन इन लॉ। 1973 वारो आइन जेको आहे उहो अक़लियत बिरादर खे तहफ़ुज़ फ़राहम करे थो। हाणे ही कुझु जेके आहिनि अहम ॻाल्हियूं हुयूं असांजे आइन 1973 वारे जूं।